بسم الله الرحمن الرحيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على رسوله الكريم وآله الطيبين الطاهرين أما بعد فقد قال سبحانه وتعالى في كتابه المجيد بسم الله الرحمن الرحيم इन्ना आतैना कल कौसर। मोहतरम नाज़रीन, जी त असां साबिक़ा गुफ्तगू में इहो बयानु कयो होसीं त जनाब सैयदा जी अज़ीम हस्ती जंहिंजे लाइ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणी फ़ज़ीलत बयानु कई ऐं जनाब रसूल जी ज़िंदगी में जेका शायान शौक़त सां रही ऐं जंहिंजो महफ़िलनि में मस्जिद में एहतराम सां सभु मुसलमान पेश ईंदा हुआ ऐं जंहिंजे दरवाज़े खे मुसलमान मुतबरक सम्झी चुमंदा हुआ। उन ई सैयदा ते जेके मज़ालिम थिया उन्हनि मां पहिरियों जेको सभ खां वॾो ज़ुल्म, जेका सभ खां वॾी मुसीबत जनाब सैयदा ते आई, उहा संदसि बाबे जी रहलत, बाबे जी जुदाई। उन ई धीउ खां जेका पीउ जी अकेली न्याणी हुई ऐं तमामु महबूब तरीन हस्ती हुई, उन ई खां जॾहिं पंहिंजो बाबो विछड़ी वञे त इहा हिकु अज़ीम मुसीबत आहे ऐं इन मुसीबत खे जनाब सैयदा आख़िरी वक़्त ताईं यादि कंदी रही, ख़ुसूसन उन वक़्तु जॾहिं मुसलमाननि आख़िरी वक़्त में पंहिंजा इरादा ज़ाहिर कया ऐं हू पंहिंजा अज़म ज़ाहिर करे चुका हुआ त जॾहिं हुननि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में फरमायो, चयो त नौज़ बिल्लाह पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिज़ियान करे रहिया आहिनि ऐं असांजे लाइ किताब काफ़ी आहे। अहिड़े माहौल जी जॾहिं फ़िज़ा छाइजी वई, उन ई में संदसि बाबे जी जुदाई जनाब सैयदा ते हिकु तमामु वॾी मुसीबत हुई ऐं उन खां वॾी मुसीबत इहा हुई जो जनाब सैयदा जे बाबे जे जनाज़े में मुसलमाननि जो शरीक न थियणु। लखनि जी तइदाद में सहाबी हुआ, लेकिन उन मां सिर्फ़ु चंद सहाबी शरीक थिया। इहा फितरी ॻाल्हि आहे, जॾहिं कंहिं घर में जनाज़ो थी वेंदो आहे त उन घर जूं औरतूं मर्दनि खां पुछा कंदियूं आहिनि त बाबा जे एतिरा दोस्त हुआ, उन्हनि मां केतिरा शरीक थिया। ख़ुदा न ख़्वास्ता अगरि कोई दोस्तनि मां कोई रहिजी वेंदो आहे, उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त मुंहिंजे बाबा जो फलाणो दोस्त न आहे आयो, उन्हनि जे दिलनि में ॾुखु रहिजी वेंदो आहे। इन जॻह ते शायदि जनाब सैयदा बि मौला अमीर खां पुछा कई हुजे त या अली, मुंहिंजे बाबा जे जनाज़े में केतिरा माण्हू आया आहिनि। सवाल इहो थियो त मौला अमीर मोमिन अलैहिस्सलाम कीअं बयानु कयो हूंदो त लखे जी तइदाद में जेके सहाबी आहिनि, मुहिब आहिनि, दोस्त आहिनि, उन्हनि मां सिर्फ़ु चंद यानी 7, 9 या 11 शख़्स शरीक थिया ऐं मौला कीअं बयानु कयो हूंदो ऐं जनाब सैयदा इहो ॿुधो हूंदो त उन ते छा गुज़री हूंदी। इहा हिकु तमामु वॾी मुसीबत आहे जनाब सैयदा जी ऐं पहिरीं मुसीबत इहा रहल ते रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जंहिं मुसीबत खे जनाब सैयदा आख़िरी वक़्त ताईं रोईंदी रही ऐं वसियत में बि इहो ज़िक्र कई, या अली, मूंखे ॾुखु आहे उन्हनि माण्हुनि ते जेके माण्हू मुंहिंजे बाबा जी जनाज़े खे छॾे विया। या अली, आउं नथी चाहियां उहे शरीक थियनि जेके मुंहिंजे बाबा खे जे जनाज़े खे छॾे विया। इंशाअल्लाह ॿियूं मुसीबतूं जेके जनाब सैयदा ते वाक़िअ थियूं उन्हनि जो बयानु कंदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।